अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभी सिंधी भाइरनि खे सिंधी दोस्तनि खे मां तव्हांजे पंहिंजी यूट्यूब चैनल ते पंहिंजे पाण खे ख़ुशि आमदीद चवां थो। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे हिकिड़ी कहाणी ॿुधाईंदुसि ऐं कहाणी आहे हिकिड़े बादशाह ऐं हिकिड़े वज़ीर जी। ॾाढी बहितरीनु कहाणी आहे। मूंखे उमेदु आहे त इहा कहाणी ॿुधी तव्हांखे ॾाढी ख़ुशी महसूसु थींदी। दोस्तों, कहाणी कुझु ईअं आहे त हिकिड़ो बादशाह हूंदो हो ऐं ॿियो वज़ीर हूंदो हो। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त बादशाह पंहिंजी तलवार खे तिखी करे रहियो हो त तलवार जेका आहे उहा अचानक हेठि किरी पई ऐं बादशाह जो जेको पेर जो अंगूठो हो न उहो वढिजी पियो। ऐं वज़ीर जी हिकिड़ी आदत हूंदी हुई ऐं वज़ीर सदाईं चवंदो हो त जेको थियो सुठो थियो। जॾहिं बादशाह जो अंगूठो उन तलवार सां कटिजी वियो तॾहिं वज़ीर थियो, साईं जो हुआ अच्छा ई हुआ, जेको थियो सुठो ई थियो। त बादशाह खे ॾाढी कावड़ आई त मुंहिंजो अंगूठो कटिजी वियो ऐं तूं चईं थो त जेको थियो सुठो थियो। बाबा बादशाह छा कयो, पंहिंजा जेके ग़ुलाम हुआ उन्हनि खे ऑडर कयो, हुकम ॾिनो ऐं वज़ीर खे जेल में हिकिड़े तहखाने में बंदि करे छॾियो। पोइ छा थियो, बादशाह अकेलो थी वियो। बादशाह हिकिड़े ॾींहुं झंग में शिकार जे लाइ वियो पिए त जीअं शिकार में वियो बादशाह खे ॾाढी उञ लॻी। बादशाह हिकिड़ी वण जे हेठियां सुम्ही रहियो ऐं जेसीं जेके छा थियो, झंग जा जेके माण्हू आहिनि चवनि था झींगो लाला हुर हुर, त उहे अची पिया ऐं बादशाह खे खणी पंहिंजी देवी वटि वठी विया। ऐं दोस्तों, झंग जा जेके उहे इंसान हुआ, झंग जा जेके उहे झींगो लाला हुर हुर हुआ, उन्हनि जी हिकिड़ी हैबिट हूंदी हुई, उहे साल में हिकु दफ़ा पंहिंजी देवीअ खे कंहिं इंसान जी कुर्बानी ॾींदा हुआ। त अहिड़े हवाले सां उन्हनि माण्हू पे ॻोल्हियो ऐं इन्हनि खे बादशाह मिली वियो। त इन्हनि बादशाह खे झली करे उन देवी जे पेरनि जे हेठां बादशाह खे ॿधियो। दोस्तों, उहे झंग जा जेके माण्हू हुआ, झंग जा जेके इंसान हुआ, झींगो लाला हुर हुर, उन्हनि जी हिकिड़ी रिवायत हूंदी हुई, उहे साल में हिकु दफ़ा कंहिं इंसान जी पंहिंजी देवीअ खे कुर्बानी ॾींदा हुआ। उन्हनि माण्हू जी ॻोल्हा पे कई, बादशाह इन्हनि खे मिली वियो। इन्हनि बादशाह खे झली करे पंहिंजी देवीअ जी कुर्बानी ॾियण जे लाइ उन देवीअ जे पेरनि जे हेठियां उनखे ॿधियो। जीअं ई इन्हनि जेका तलवार ओलारी त जेको तलवार जेका ओलारण वारो जेको हो उन ॾिठो त बादशाह जो अंगूठो कटियो पियो आहे। त उन पंहिंजे जेका वॾो जेको उन्हनि जो को सरदार हो उनखे चयो, साईं हीउ त इंसान जेको आहे इन जो अंगूठो कटियो पियो आहे ऐं अहिड़े इंसान जी असां पंहिंजे देवीअ खे कुर्बानी नथा ॾेई सघूं। बाबा बादशाह जेका आहे उहो वीचारो बची पियो। तॾहिं बादशाह खे ज़हन में इहा ॻाल्हि आई त यार वज़ीर ॻाल्हि कई हुई त जेको थियो सुठो थियो, माना हिन अंगूठे जेका मूंखे हितां अॼु बचायो। त बादशाह बाबा डोड़ींदो जल्दी घोड़े खे भॼाईंदो पंहिंजे महल वियो ऐं यकदमि पंहिंजे नौकरनि खे हुकम ॾिनई त तव्हां वज़ीर खे ॿाहिरि कढी अचो। वज़ीर खे चई त यार तो ॻाल्हि त वाक़ई सची कई हुई त जेको थियो सुठो थियो, अॼु मुंहिंजो अंगूठो कटियल हो तॾहिं मां बची पियसि। इहा त ॻाल्हि जेका मूंखे सम्झ में अची वई त जेको थियो सुठो थियो, मुंहिंजो त वाक़ई सुठो थियो, पर जॾहिं मूं तोखे जेल में जेका मोकिलियो हो तॾहिं बि तो चयो हो त जेको थियो सुठो थियो, पर तूं ॿुधां तुंहिंजो सुठो कीअं थियो। तॾहिं वज़ीर खिलंदे ॻाल्हि कई त सर, तव्हांखे ख़बर आहे त आउं सदाईं शिकार सां तव्हां सां गॾु हलंदो हुअसि, त जेकॾहिं आउं तव्हां सां गॾु जेकॾहिं शिकार ते हलां हा त तव्हांखे त तव्हांजो अंगूठो बचाए वठे हा, पर मुंहिंजी शायदि अॼु बली चढ़ी वञे हा, मुंहिंजी शायदि अॼु कुर्बानी थी वञे हा, त मुंहिंजो बि सुठो थियो ऐं तव्हांजो बि सुठो थियो। त दोस्तों, इन ॻाल्हि मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त अलाह साईं जंहिं बि माण्हू सां जेको कुझु करे थो, या जंहिं बि माण्हू सां का ट्रेजेडी थिए थी, का अहिड़ी मुश्किलात अचे थी, का ॻाल्हि थिए थी, त उन में कुझु न कुझु सुठाई जी ॻाल्हि हूंदी आहे। त जेको थियो सुठो थियो। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ कहाणी सुठी लॻी हूंदी। जेकॾहिं तव्हांखे कहाणी सुठी लॻी आहे त वीडियो खे प्लीज़ लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। ॾिसो, तव्हांजे लाइक ऐं तव्हांजे सब्सक्राइब सां तव्हांजो कुझु बि नुक़सानु नथो थिए, पर असां जहिड़ा तव्हांजा भाइर जेके सिंधी दोस्त जेके आहियूं, जेके महिनत करे रहिया आहियूं ऐं जेके तव्हांजे लाइ अहिड़ा मल्टीपल वीडियोज़ ठाहे रहिया आहियूं, असांजी हौसला दोस्तनि जी जेका असांखे तावन जी ज़रूरत आहे। मतिलबु त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं जे लाइ इजाज़त। सिंध सलामत, साथ